शहनाई हिकु क़दीम ऐं दिलकश साज़ आहे जंहिंजो ताल्लुक़ बरे सग़ीर जी मौसीक़ी सां आहे। क़दीम ज़माने खां शहनाई जो इस्तेमालु ख़ासि तौरु शादी, मज़हबी तक़रीबनि, मेलनि ऐं ख़ुशीअ जे मौक़नि ते थींदो अचे। वक़्त सां गॾु हीउ साज़ सिर्फ़ु रस्मनि ताईं महदूद न रहियो, पर क्लासिकी मौसीक़ी ऐं स्टेज परफॉर्मेंस जो बि अहम हिसो बणिजी वियो। बरे सग़ीर में शहनाई खे आलमी सतह ते मशहूरु करण में उस्ताद बिस्मिल्लाह ख़ान जो वॾो किरदारु रहियो। हिन शहनाई खे शादी ऐं मज़हबी तक़रीबनि मां कढी क्लासिकी मौसीक़ीअ जे वॾनि महफ़िलनि ऐं कंसर्टनि ताईं पहुचाए छॾियो। सिंध में दरिया जे कप ते ॿधल शहर कोटड़ीअ जे हिकु शहनाई नवाज़ आलमी मञता माणी ऐं उस्ताद बिस्मिल्लाह ख़ान जी सफ़ में जाइ वालारी। हुन शख़्स जो नालो उस्ताद अब्दुल्ला ख़ान हो, जंहिंजो ताल्लुक़ कोटड़ी जे मंगणहार ख़ानदान सां हो, जेके सिंध जा क़दीमी मौसीक़ार आहिनि। कोटड़ी जी मिटीअ मां उभरंदड़ ही फ़नकार पंहिंजी शहनाई जे सुरनि सां माण्हुनि जे दिलियनि ताईं पहुतो ऐं क्लासिकी शहनाई जे हिकु अहम रिवायत खे पंहिंजे आख़िरी दौर ताईं ज़िंदा रखियो। संदसि वालिद उस्ताद हाजी ख़ान पिणु मौसीक़ीअ सां वाबस्ता हुआ। उस्ताद अब्दुल्ला ख़ान अहिड़े घर में अखि खोली जिते मौसीक़ी ऐं राग रंग ज़िंदगी जो हिसो हुआ। संदसि तरबियत मौसीक़ीअ जी बाक़ाइदा तरबियत 8वीं जमायत जे ज़माने खां शुरू थी। स्कूल खां वापसि अचण खां पोइ उहो शहनाई जी रियाज़त कंदो हो। संदसि लाइ शहनाई सिर्फ़ु हिकु साज़ न हो, पर उहा ख़ानदान जी रिवायत, रोज़गार, सुञाणप ऐं ज़िंदगी जो हिसो हुई। बरे सग़ीर में क्लासिकी मौसीक़ीअ में उस्ताद ऐं शागिर्द जो रिश्तो तमामु अहम सम्झो वेंदो आहे। उस्ताद अब्दुल्ला ख़ान पंहिंजे वालिद खां मौसीक़ी जो माहौल ज़रूरु हासिलु कयो, पर रिवायती उसूलनि मुताबिक़ संदसि बाक़ाइदा फ़नी तरबियत ॿियनि उस्तादनि खां पिणु थी, जंहिंमें उस्ताद ज़वार बसंत ख़ान खां सिख्या वरिती ऐं बाद में संदसि भाउ खां बि तरबियत जारी रखी। उहा तरबियत सिर्फ़ु साज़ वॼाइण ताईं महदूद न हुई, उन में राग, सुर, ताल, रियाज़त ऐं मौसीक़ीअ जी रिवायतनि खे सम्झणु पिणु शामिल हो। उस्ताद अब्दुल्ला ख़ान शहनाई खे शादी, ख़ुशी ऐं मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती तक़रीबनि जे दायरे खां कढी अॻिते ताईं वठी वियो। हिन शहनाई ते क्लासिकी राग पेश करण जी रवायत खे ज़िंदा रखियो। संदसि फ़न जी हिकु ख़ासि ॻाल्हि उहा हुई त हू शहनाई ते अहिड़ा क्लासिकी राग ऐं धुनूं पेश कंदो हो जेके हिन साज़ जी फ़नी सलाहियत नुमाया तौरु नज़र ईंदी हुई। उस्ताद अब्दुल्ला ख़ान पाकिस्तान में हिंदुस्तान जे अज़ीम फ़नकार उस्ताद बिस्मिल्लाह ख़ान जे शहनाई जूं धुनूं पेश करण वारनि अहम फ़नकारनि मां हो। उन करे उस्ताद अब्दुल्ला ख़ान जे फ़न खे सिर्फ़ु मक़ामी फ़नकार जी हैसियत सां न, पर बरे सग़ीर जे शहनाई जे हिकु पुराणे मौसीक़ी वारी रिवायत जे तसलसुल तौरु पिणु ॾिठो वियो। उस्ताद अब्दुल्ला ख़ान पंहिंजे फ़न खे अवाम ताईं पहुचाइण लाइ मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि ते कमु कयो। रेडियो पाकिस्तान सां बि संदसि 42 सालनि जी डिघी वाबस्तगी रही। हिन केतिरनि ई अहम सक़ाफ़ती ऐं मौसीक़ी जे प्रोग्रामनि में पंहिंजो फ़न पेश कयो। 2021 में सिंध लिटरेचर फेस्टिवल जी इफ़्तिताही तक़रीब में शानदार शहनाई पेश कई। 2014 में कराची में थींदड़ सिंध कल्चर डे में हिकु तक़रीब में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। हिन जो फ़न क़ौमी सतह ते मञता माणी हिन पाकिस्तान जे क़ौमी तराने जी धुन खे शहनाई ते पेश कयो। उस्ताद अब्दुल्ला ख़ान पंहिंजे आख़िरी दौर ताईं शहनाई सां जुड़ियल रहिया। 2025 में संदसि नाले सां शहनाई ते सेरा नाले एल्बम पिणु जारी थियो, जंहिंमें सिंधी ऐं ॿियनि मशहूरु धुननि जूं शहनाई पेशकशूं शामिल आहिनि, जंहिंमें जमालो, लेला ओ लेला, वज नगारा वज ऐं ॿियूं धुनियूं शामिल आहिनि। 3 नवंबर 2025 ते दौरान हलालत उस्ताद अब्दुल्ला ख़ान हैदराबाद जी अस्पताल में दम धणी हवाले कयो। संदसि वफ़ात ते मौसीक़ी जे हलक़नि में सोग जी लहर छाइजी वई। मौसीक़ार शरीफ़ एवाण संदसि वफ़ात खे पाकिस्तान जी मौसीक़ी लाइ वॾो नुक़सानु करार ॾींदे चयो त अब्दुल्ला ख़ान उन्हनि आख़िरी फ़नकारनि मां हो जेके शहनाई ते क्लासिकी राग पेश कंदा हुआ।
उस्ताद अब्दुल्ला खान जिस्मानी तौर असां सां मौजूदु न आहे, पर शहनाई जा सुर अञा गूंजी रहिया आहिनि। संदसि फ़न असांखे उहो सबक़ु ॾिए थो त रिवायतूं सिर्फ़ु किताबनि में महफ़ूज़ न आहिनि थींदियूं, उहे माण्हुनि जी महिनत, रियाज़त ऐं इश्क सां ज़िंदा रहंदियूं आहिनि। कुटड़ी जे घिटियुनि मां निकिरंदड़ शहनाई जो उहो आवाज़ कराची तोड़े मुल्क जे वॾनि महफ़िलनि ताईं पहुतो। रेडियो खां स्टेज ताईं, सिंधी लोक धुननि खां क्लासिकी राग ताईं ऐं हिकु उस्ताद खां ईंदड़ नसल ताईं। उस्ताद अब्दुल्ला खान जो सफ़र हक़ीक़त में शहनाई जे हिकु पूरे दौर जो सफ़र हो। फ़नकार हलिया वेंदा आहिनि, पर फ़न जा सुर हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। उस्ताद अब्दुल्ला खान खे सलाम। जेकॾहिं अव्हांखे हीअ गुफ़्तगू पसंदि आई हुजे त चैनल खे सब्सक्राइब कयो। मिलूं था हिकु ॿिए अदबी सफ़र सां गॾु। तेसिताईं अल्लाह निगहबान।